जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि सिंधी स्वीट डिश, सिंधी मिठाई जंहिंजो नालो आहे तोशा। इहे तोशा घर में कीअं ठाहिजनि, बिल्कुलु आसान तरीक़ो आहे हिन जो ठाहिण जो। कुझु स्टेप्स फॉलो कंदासीं त हीअ बढ़िया तोशा असां घर में ठाहे सघंदासीं। जय झूलेलाल दोस्तो, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था। सभिनी खां पहिरियों हिकु बाउल खणंदासीं, उन में विझंदासीं खंडु। हिते 2 चमचा खंडु विधी आहे मां। और थोरो सो हिन में असां पाणी विझंदासीं, लॻभॻि अधु कोप जे क़रीब। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं खंडु ॻरी वञे। हाणे हिकु खणंदासीं बाउल, उन में विझंदासीं असां 2 कप मैदो। मैदो विझण खां पोइ इन में विझंदासीं असां 2 चमचा हिन में घी विझंदासीं, सचो घी। बेकिंग पाउडर ॻच चमचो यानी 1/4 चमचो। इन खे चङी तरह मिक्स कंदासीं जीअं मोइण जेको आहे सॼे अटे ते चङी तरह लॻी वञे। अगरि तव्हांखे लॻे घीअ जी क्वांटिटी घटि आहे त थोरो सो घी वधीक विझिजो, पर हीअं मुठी बंदि थियणु खपे। हीअं मुठी बंदि थी आहे मतिलबु मोइण जी क्वांटिटी बराबरि आहे। मोइण मतिलबु जेको असां घी इस्तेमालु कयो आहे। इन खां पोइ जेको असां खंडु पाणीअ में विझी रखी हुईसीं उहा ॾिसो चङी तरह पिघलजी वई आहे, त उनजो इस्तेमालु कंदासीं। और थोरो थोरो करे असांखे खंडु वारो पाणी विझणो आहे जीअं इहो सख़्तु अटो ॻोहिजे। बिल्कुलु थोरो थोरो पाणी विझी करे असां हिकु सख़्तु अटो ठाहींदासीं। ॾिसो हिन तरह इहो अटो असांजो तयारु थी वियो आहे। हाणे हिन खे असां अधु कलाकु ढके रखंदासीं। अधु कलाक खां पोइ असां हिन मां हिकु पोर्शन कढंदासीं यानी हिकु चाणी खणंदासीं। जेको असां हिकु पोर्शन खयो आहे यानी हिकु चाणी खई आहे, हुनखे ॾिसो हिन तरह असांखे पहिरियों अंदरि अंदरि फोल्ड करिणो आहे। ईअं फोल्ड करण सां अंदरि तोशे में लेयर्स ठहंदा आहिनि। 2 खां 3 दफ़ा असां ईअं कंदासीं ऐं हिकु लंबो रोल ठाहींदासीं। इन खां पोइ 1.5 खां 2 इंचनि जी लेंथ में असां हिकु हिकु रोल खे कट कंदासीं। साइज़ नंढी वॾी तव्हां पंहिंजे हिसाब सां करे सघंदा आहियो। अहिड़े नमूने सभु रोल्स असां कटे वठंदासीं। कटण महिल छुरीअ ते थोरो सो तेल लॻाए छॾींदासीं जीअं इहो चिपके न, और थोरो हथ सां फ्लैट करे वठंदासीं हिन खे। किथे किथे इहो रोल खुली वेंदो आहे त थोरो सो वरी प्रेस करे हिन खे असां रोल जी शेप ॾींदासीं और वरी कट कंदासीं। अहिड़े नमूने सभु असां रोल्स कटे वठंदासीं। इहे रोल असांजा कटिजी विया। ॾिसो हिन में तव्हांखे लेयर्स बि ॾिसण ईंदा जेके असां फोल्ड कया हुआसीं। हाणे हिननि खे असांखे करिणो आहे फ्राए। त तेल खे असां मीडियम गरम कंदासीं और बिल्कुलु धीमी आंच ते असांखे हिननि रोल्स खे फ्राए करिणो आहे जीअं इहे अंदरि ताईं क्रिस्प फ्राए थियनि, अंदरि कचा न रहनि। अगरि तव्हां तेज़ बाहि रखंदव त इहे ॿाहिरि त ब्राउन थी वेंदा पर अंदरि कचा रहिजी वेंदा। त इन करे बाहि खे बिल्कुलु सिम ते रखी असांखे हिन खे फ्राए करिणो आहे। ॾिसो जीअं जीअं फ्राए थींदा न इहे मथे तरिजी ईंदा, इहे हल्का थी वेंदा आहिनि वेट में और तरिजी मथे ईंदा आहिनि। और लाइट ब्राउन थियण ताईं असांखे हिन खे फ्राए करिणो आहे। सो इहे लॻभॻि फ्राए थी विया आहिनि। हाणे हिननि खे असां कढी रखंदासीं। मोइण जी क्वांटिटी, फोल्डिंग जो तरीक़ो अगरि असां बराबरि कंदासीं त असांजा तोशा जेके आहिनि ॾाढा बढ़िया ठहंदा। हाणे अचो चाशनी ठाहींदासीं। त 1 कोप खणंदासीं खंडु, अधु कोप हुन में पाणी विझंदासीं। इन में विझंदासीं इलायची जो पाउडर यानी नंढो फोटो कुटे बि तव्हां विझी सघंदा आहियो। थोरो सो रोज़ एसेंस
इन सां ॾाढी बढ़िया ख़ुशबू ईंदी आहे। इन्हनि सभिनी शयुनि खे पहिरियों चङी तरह मिक्स कंदासीं। धीरे धीरे खंडु ॻरणु चालू थी वई आहे, त हाणे हिनखे असां बॉइल कंदासीं और हिनजी असांखे चाशनी ठाहिणी आहे। तेज़ बाहि ते असां हिनखे बॉइल कंदासीं चङी तरह, जीअं हिक तार खां थोरी वधीक जी चाशनी ठहे। हीअ हाणे काफ़ी थिक थियणु चालू थी वई आहे, त हाणे हिनखे असां थोरो सो अञा बॉइल कंदासीं और चेक कंदा रहंदासीं विच विच में भई इहा ठही आहे की न। ॾिसो, हीअ हिक तार जी चाशनी लॻभॻि तयारु थी वई आहे। कुझु सेकेंड अञा बॉइल करे उन खां पोइ इन में असां विझंदासीं तोशा जेके असां फ्राई करे रखिया हुआसीं। तोशा विझंदासीं और हिनखे चङी तरह घुमाईंदासीं जीअं जेका चाशनी आहे सभिनी पासनि खां चङी तरह लॻे और ये सॉफ्ट थींदा इन करे। तोशा ॿिनि टाइप्स जा हूंदा आहिनि। हिकिड़ा हूंदा आहिनि तोशा जिन में ॿाहिरां खंडु बिल्कुलु न नज़र ईंदी आहे और हिकिड़े में ॿाहिरां खंडु जेका हूंदी आहे। त मां तव्हांखे ॿई ॿुधायां थी पई। ॾिसो, बिना खंडु वारा अगरि तव्हांखे खपनि त हिन स्टेज खां पोइ तव्हां कढी रखो और उनखे ड्राई करण लाइ रखंदो त बिल्कुलु सुकी वेंदा और बिना खंड जे लेयर सां थींदा। और खंड वारे लेयर सां असांखे खपे त हिनखे असां अञा बॉइल कंदासीं, कंटिन्यूअस घुमाईंदे हुए हिनखे बॉइल कंदासीं असां। ॾिसो, हाणे चाशनी केॾी घाटी थी वई आहे। इन खां पोइ असां गैस बंदि करे छॾींदासीं और हिनखे कंटिन्यू घुमाईंदा रहंदासीं जीअं जेका चाशनी आहे हिकु हंधि ॼमे न और सभिनी तोशनि जे मथां लॻे। जीअं जीअं चाशनी थधी थींदी वेंदी तीअं सभिनी तोशनि जे मथां इहा चढ़ंदी वेंदी। ॾिसो, घाटी थींदी वञे थी पई चाशनी। हाणे चाशनी जीअं सुकंदी तीअं सभिनी तोशनि ते चढ़ी वेंदी और हिकु बिल्कुलु क्रिस्टल जो लेयर जेको आहे चाशनी जो यानी खंड जो तोशनि जे ॿाहिरां ईंदो और हिनखे असां अलॻि अलॻि करे थधो करण लाइ रखंदासीं। 10 खां 15 मिंट इहे थधा थी वेंदा, पोइ असांजा तोशा तयारु आहिनि। त अगरि तव्हांखे क्रिस्टल जो लेयर न खपे, मतिलबु खंड जो लेयर न खपे, त तव्हां थोरी देरि पहिरियों ई हिनखे कढी छाणीअ ते या कंहिं रैक ते रखो और क्रिस्टल्स खपनि तव्हांखे, शुगर जी कोटिंग हीअं खपे त लास्ट ताईं असांखे हिनखे बॉइल करिणो आहे और इहे बिल्कुलु ॾाढा सॉफ्ट तोशा ठहंदा। ॾिसो, ॿाहिरां भले खंड जो लेयर आहे पर अंदरि जाम सॉफ्ट आहिनि। इहे सिर्फ़ु ध्यानु रखिणो आहे, स्टेप्स बराबरि फॉलो करणा आहिनि। जीअं मां तव्हांखे ॿुधायो, मोइण जी क्वांटिटी असांखे चङी तरह विझणी आहे, न त तोशा जेके आहिनि हार्ड ठहंदा आहिनि। असांजा सिंधी तोशा तयारु आहिनि जेके असां केतिरनि ई फेस्टिवल्स ते ठाहींदा आहियूं। ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे मुंहिंजो वीडियो कीअं लॻो। अगरि तव्हांखे मुंहिंजी वीडियो पसंदि आई हुजे त उनखे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, इंस्टाग्राम ते ज़रूरु फॉलो कजो और मुंहिंजी वीडियो खे ज़रूरु शेयर कजो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।